कर्ज मुक्ति उपाय त अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं। अगरि तव्हांजो जीवन कर्ज़नि सां भरियल आहे या कर्ज़नि सां मुक्ति नथा पाए सघो, उन जे लाइ हिकिड़ो उपाय। अगरि तव्हां चाहियो था कि कर्ज़ तव्हांजा चुकिजी वञनि ऐं कोई ना कोई रस्तो तव्हांखे मिले कि तव्हांजो कर्ज़नि सां छुटकारो थी वञे, उन जे लाइ तव्हांखे रोज़ सुबुह जो उथी करे स्नान इत्यादि करे भगवान गणेश जी हिकिड़ी मूर्ति तव्हांजे घर में जेका हूंदी उन्हनि खे स्नान कराइणु खपे। रोज़ उन्हनि खे कुमकुम जो या केसर जो तिलक लॻाइणु खपे। उन्हनि जे मथां चांवर चाढ़णु खपनि ऐं गुल चाढ़णु खपनि ऐं हुन खां पोइ 11 दफ़ा हिकु ॾींहं में ऋण मोचन महागणपति स्तोत्र जेको आहे उहो तव्हांखे पढ़णु खपे। अगरि पढ़ण में तकलीफ़ हूंदी त घटि में घटि 11 दफ़ा तव्हांखे उहो रोज़ ॿुधणु खपे। ऐं अगरि इहो न करे सघो त गणपति पूजा खां पोइ घटि में घटि 7 दफ़ा तव्हांखे हनुमान चालीसा जो श्रद्धा ऐं विश्वास रखी करे पढ़णु खपे त तव्हांखे जल्द सां जल्द कर्ज़ तव्हांजो चुकिजी वेंदो ऐं कर्ज़ सां तव्हांखे मुक्ति थी वेंदी।